वीडियो में ब हिकड़ा वाक़िया तव्हांजे आॾो पेश कंदासीं जेके इंतिहाई दिलचस्प बि आहिनि ऐं इंतिहाई पसंदीदा जेको आहे सो ब वाक़िया आहिनि। इंशाअल्लाह ॿुधंदो तव्हांखे मज़ो ईंदो। त दोस्तो, जलाल चांडियो तव्हांखे ख़बर आहे त पंहिंजे दौर में हिकु मसरूफ़ फ़नकार हुयो ऐं हुन जा रोज़ाना जे बुनियाद ते ईअं सम्झो 3 खां 4 प्रोग्राम हूंदा ई हूंदा हुआ, शादियुनि जा, महफ़िलनि जा, ॻाइण जे लाइ किथे वेंदो हुयो किथे छा। त दोस्तो, हिकिड़े चकर हिकिड़े जेको आहे सो पिंडाल में जलाल चांडियो ॻाए पियो त हिकिड़ी पोड़ी औरत हुई जेका पंहिंजे पुट खे खणी झोलीअ में जलाल चांडे जे हाणे झोलीअ में रखी त माण्हू सभु परेशान थी विया ऐं जेके ॿिया माण्हू हुया, जेके पिंडाल जा मालिक हुया, उहे डोड़ंदा आया ऐं पोड़ीअ खे चयूं त अम्मा पोड़ी तूं ॿाहिरि पंहिंजो खण, जलाल चांडियो ॻाए पियो, माण्हू वेठा आहिनि, महिमान असांजा परे परे खां आयल आहिनि, उहे महिमान छा सोचींदा, छा मसइलो आहे तोखे, तूं हाली फ़िलहाल साइड ते थी वेह, जलाल चांडियो ॻाए बसि करे त पोइ वरी तुंहिंजो मसइलो ॿुधूं था। त दोस्तो, पोड़ी उते रोई पई ऐं जलाल चांडियो उते पंहिंजो जेको आहे सो ॻाइण वॼाइण रोके करे पोड़ीअ खां मसइलो पुछा कई ऐं पोड़ीअ खां हाल हवाल वरितई। तव्हांखे ख़बर आहे त जलाल चांडियो बल्कि अॻे दौर जा जेके माण्हू हुया, रहम दिल माण्हू हुया ऐं जलाल चांडे जा त खोड़ सारा किस्सा बि मौजूदु आहिनि अहिड़ा रहम दिली जा ऐं ग़रीबनि जे एहसास जा। त दोस्तो, उन पोड़ीअ खे, अम्मा पोड़ीअ खे अजरख पंहिंजो लाहे करे पोड़ीअ खे मथे ते रखी ऐं पोड़ीअ खां मसइलो पुछा कई त अम्मा पोड़ी तोसां छा मसइलो आहे। त पोइ जलाल चांडे खे पोड़ीअ ॿुधायो त हे नंढड़ो आहे मुंहिंजो, इंतिहाई घणो बीमार बि रहे थो ऐं उन खां अलावा राति जो हिनखे निंड नथी अचे, मां तोॾे उमेद सम्झी आयो आहियां ऐं मां तुंहिंजी इंतिहाई घणी इज़त कंदो आहियां, पुटनि वांगुरु तोखे चाहींदो आहियां, त महिरबानी करे मुंहिंजे छोकिरे खे फीणो बि रख ऐं छोकिरे मूं वारे खे धाॻो बि वटे ॾे त छोकिरो मुंहिंजो चाक थिए। त जलाल चांडियो हिते परेशान थी वियो ऐं ॿिया माण्हू जेके ॿुधण वारा हुया उहे बि परेशान थी विया। जलाल चांडियो उन पोड़ीअ खे चयो त अम्मा पोड़ी, मां हिकु फ़नकार आहियां, न के मौलवी, न के जेको आहे सो मां को पीर आहियां या फ़क़ीर आहियां, मां इहे धाॻो तोखे कीअं वठी ॾियां, हिन खे फीणो कीअं रखां, कंहिं मौलवीअ ॾे वञ। त अम्मा पोड़ीअ ॿाहूं ॿधी जलाल खे चयो त जलाल चांडिया, असांजो तव्हां ते यकीन आहे ऐं असां तव्हांजा कलाम बि घर में वेही ॿुधंदा आहियूं, त महिरबानी करे मूंखे मोटा न ऐं मुंहिंजो हे तमन्ना ऐं अर्ज़ु मुंहिंजो पूरो कर। त पोइ जलाल चांडियो उते भरी महफ़िल में जेको आहे सो उन नंढड़े खे झोलीअ में रखी करे ऐं कुझु फीणो बि रखियो ऐं उन खां अलावा हिकिड़ो धाॻो बि नंढड़े खे वटे करे ऐं गटे में विझी करे गर्दन में पाराए करे ऐं उन पोड़ीअ खे जेको आहे सो 1000 जो नोट नंढड़े जो मिठाई जो ॾेई ऐं जलाल चांडे रवानो करे छॾियो। त दोस्तो, जलाल चांडियो एॾो बि दिलि जो सखी माण्हू हुयो ऐं जलाल चांडियो वॾनि माइनि पोड़ियुनि जी इज़त कंदो हुयो, इन जे करे भरी महफ़िल में न त पोड़ीअ खे चया हल बाबा ॿाहिरि थी वेह, मां जॾहिं वांदो थींदुसि त पोइ तोसां अची मिलंदुसि, पोइ तुंहिंजो मसइलो हल कंदुसि। लेकिन जलाल चांडे भरी महफ़िल में, सॼी महफ़िल में माण्हू वेठा हुया पिंडाल में, त उन माईअ खे मथे ते हथ रखी रओ ॾेई ऐं जेको आहे सो हुनजो मसइलो हल कई। अहिड़ो बि जेको आहे सो जलाल चांडे जा किस्सा मौजूदु आहिनि। दोस्तो, असांजे चैनल ते तव्हांखे रियल किस्सा ऐं जेको आहे सो रियल कहाणियूं जलाल चांडे जे ज़िंदगी जे बारे में मिलंदियूं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। नेक्स्ट वीडियो इंशाअल्लाह खणी ईंदासीं जलाल चांडे जे मुकम्मल ज़िंदगीअ जे बारे में, त जलाल चांडियो कॾहिं पैदा थियो, मौसीक़ीअ में कॾहिं आयो, जलाल चांडियो जो पीउ केरु हुयो, जलाल चांडे कॾहिं शादी कई, तफ़सीली वीडियो इंशाअल्लाह नेक्स्ट हिन चैनल ते तव्हांखे मिलंदो। त वॾी महिरबानी, दुआउनि में यादि कंदा।